वक्त अग भी गुजरियो आहे, हाणे भी गुजरी वेंदो। तू पंहिंजी पढ़ाई जारी रख। शाबाश, वे पढ़ाई जारी रख। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बदल थोड़ा सुरी वे चाचा वे वियो हो त शहर घर मोटी पहुतुसि त तव्हांजो नियापो मिलियो, हलियो आयुसि, ॿियो मिड़ई ख़ैर। चङो जो आयो चाचा। चाचा ॻाल्हि इहा आहे त इस्पताल जे कम जी जेकी आहे सा ॻाल्हि अॻिते हली आहे। सोचूं था त इस्पताल जे कम खे शुरू कयूं। जी बिस्मिल्लाह, शुरू करियो। प्लाट लिखी ॾे त मैदान में लहूं न। पैसनि जी शइ आहे, छो न लिखी ॾींदुसि। चाचा पैसा खोड़, हिक ॿिनि ॾींहंनि में पैसा ईंदा तव्हांखे मिली वेंदा। घणा ॾींदे? जेतिरे में सौदो तय थियल हो ओतिरा ई मिलंदई, घटि कोन मिलंदई। अदा ओतिरनि पैसनि में हाणे कोन ॾींदुसि। बाक़ी ओतिरनि पैसनि में मूंखे नुक़सानु आहे। घटि में घटि 50,000 रुपया त ॾियो। चाचा इहा त बेवाजिबी आहे। हिकिड़ी ॻोठ में था रहूं, ख़ैराती कमु आहे, कुझु त लिहाज़ कर। अदा लिहाज़ त तूं नथो करीं। ॿुधो अथमि त 4 लख रुपया मिलणा अथई। जे उन्हनि रुपयनि मां 2-3 रुपया मूंखे वधीक मिलनि त तुंहिंजे हड़ां छा ॾींदो? चाचा इहा असां सभिनी जी गॾियल अमानत आहे। किथे बि हलंदे ॾोह तोॾे निकिरंदो। बहितर आहे त हिन ॻाल्हि खे अॻिते न वधाए त सुठो थींदो। उस्ताद साईं एलाल छो था करियोसि? सुभाणे था कम शुरू करायूं, जेका कांहिं वञी काहे। ए मियां झको थी झको। हा, मोलनि जी माली कान्हे जो अची कब्ज़ो कंदे। को हिकिड़ी सिरत हणी ॾेखार। नज़ीर तूं माठ कर, तूं माठ कर, मां थो ॻाल्हायां। चाचा मामला ही मूं अकेले जो पैसो कोन्हे जो मां पंहिंजी मर्ज़ी हलायां। मूंखां बि के पुछण वारा वेठा आहिनि। अदा मूं पंहिंजी ॻाल्हि करे छॾी। जे पुॼाव पवई त 50,000 रुपया खणी अच, न त हर कंहिंजो ख़ैर। हा अदा वरी बि दिलि मन हणी सोच, मां पोइ बि तव्हां खां परे कोन आहियां। हा उस्ताद साईं अमान ला पियो आहे, लालच में काहे। छॾे ॾियोसि, किथे ॿियनि सां प्लाट जी कोशिशि करियूं। नज़ीर बाबा हिन प्लाट मूजिबी स्टेटमेंट ऐं नक्शो ठाराए मोकिलियो हो। पैसा बि हिन प्लाट मूजिबी मिलणा हुया। सुभाणे इदारे जूं टीमूं ईंदियूं, हरू भरू ॾचो पैदा थींदो। उन प्लाट लॻे त इमाम बख़्श जो प्लाट त पियो आहे। अॻे भेरे 7 कयो मांसि, हुनखे आहिनि उते दुकान ठाराइणा, छो नथो मञे। अञा दुकान जो कमु त शुरू कोन करायो आहे। तूं वारी इहा ॻाल्हि त सही आहे, पर जॾहिं चाचो इमाम बख़्श मञे न, जे मञी वञे त अमान वारे प्लाट खां हुन प्लाट ॾाढो सुठो आहे, वधीक सहूलियत वारो आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मञे त सही। भवनवर तुंहिंजे साथियुनि खे ॿुधायो त अमान लाइ प्लाट वारे सौदे तां फिरी वियो? हा भाऊ, ॾिसी थो न ॻोठ जे माण्हुनि जा हाल। हाणे जॾहिं अमान लाइ इहा ख़बर पई आहे त हुनजो प्लाट असांजी मजबूरी थी वियो आहे, तॾहिं प्लाट जी क़ीमत वधाए छॾी अथई। पकी निकालींदो फेरी वियो। बसि भाऊ, ज़माने खे अलाए छा थी वियो आहे। हूअं बि अमान लाइ खे त मां चङी तरह सुञाणा, वॾो लालची माण्हू आहे। भाऊ इहो बि हू नथो सोचे त ही को मां पंहिंजे लाइ त कोन पियो कयां, बाबा मां सॼे ॻोठ जी भलाई लाइ पियो कयां। बराबरि दादा बराबरि। हाणे ॻाल्हि ॿुध, मूं दिलि मन हयो आहे, मूं वारो प्लाट हिन अस्पताल लाइ हाज़िर आहे, पर साॻी पुराणी क़ीमत अथई। भाऊ भाऊ तोखे त उते हा दुकान ठाराइणा? हा दुकान पिया ठहंदा बाबू, पर पहिरीं अस्पताल जो कमु यार हिकिड़ो टको हूंदो न वठाए, पर छा कयां।
हा तुंहिंजो हुकुम खपे जंहिं महिल चई तंहिं महिल प्लाट लिखी ॾियाए चङो हाल मां हलां महिरबानी सदाई